नबी मोहम्मद सुनन को सुनो पर वो रब्बू के जो न सुनो दो जे सजो जान सुनो बनायो। अज तो कुरान बुधाए तुझे अंदर के धोआ कपड़ो धोपंदो आ साबुण सा मोमिन जो अंदर धोपंदो आ कुरान सा। माखी जो शीशो खजिया मौला थी कंडिया मऊ लय मऊ बबर मऊ मना मऊ जबल मऊ 5 साल पेटीअ में रखी 5 सालन खां पोइ उनजी बुझी खोल त ज़ाइको मटे वई आहे। ओ मलानो साहब इन इलाइके वारो इन के 1400 साल गुजरी आन अजो भी जाठों पढ़ो ये तो नजर अचे जनो हाने रब असां जे नबी ते नाज़िल कयो। एडो मिठान जो कुरान में आ ॾाढा चओ सुभान अल्लाह सुञाणे वठ हिन अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। बाजारे बाज गई पैदा कई इंसान उनके चो सेखारी कुरान। अचो साईं हेरे अगे वधी अचो ॻाल्हायो न छा थो चए ईंदी चए तो ईंदी ना आई भी कुरान ॿुधाईंदासीं। इहो इन करे पीना त को थक लहे अध रात अचूं कल रात शादात कोट ॾे शादी 2 जाइन ते जलसा कयम हिकु थियो जगह वीचारन के कोन ही गरीब आ शादात कोट खां परियों ॻोठ उते सुम्हियासीं न दर ओताक में न दरी पारे भी सटियो पर जे कुरान था पढ़ूं त ये सब थक लही था। कमाल हिन में अर्रहमान केडो जमात जो ध्यान हिन दिलबर रे आ। हाने बुध तुजी नजर हिन ते आ रब जी नजर तो ते हिन जी ज़ियारत कई नी। हाने मुझो नबी तो फरमाए नाम 3 एक तुजी नजर कुरान ते पई रब कावड़ हटाई बियो तुजी नजर कुरान ते पई अल्लाह तोड़े रहमत जी नजर सामने हारे सुभान अल्लाह चौड़ा जा त्यों या ज़ियारत भी रब इबादत में तो लिखा हुआ अन्या न समझे क्यों पंजे किस्मत के अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। बाजारे बाज गई पैदा की इंसान उनके जो सेखारी कुरान। ये ज़बान को इन ज़बान सां गारियूं दे को गिला करे को ऐब कढे को शिरक जा लफ्ज़ ॻाल्हाए मां चवंदो आहियां चुमियूं ॾिजनि उन ज़बान खे जेका तिलावत करे कुरान। हिजरे अस्वद के पत्थरा काबतुल्लाह जे कुंड में रखियल आयो जन्नत मुआ दुनिया थी चुमियूं ॾे गिरी था पवन हा वो धिकड़ा था जिन के ये धिका खाईंदुसि उते चुमी कीअं न ॾियां जंहिंखे नबी साईं पाण चुमी ॾिनी आ।
रसूलुल्लाह दिनिया चुमी हर को जोर तो दे त मन मुंजा भी चप उते लगिन इन्हीं पत्थर के हजरत उमर पियो चए पत्थर आए तो पत्थरू तुझे तमें नफो नुकसान कोने पर तोखे चुमियूं तड़ी था जाऊं जो नबियन के सरदार तोखे चुमियूं लिलियूं केडो अकीदो ठाई मानन जो और तू तो पढ़ के भी चुमियूं दे जंदन कंदन के कब्रन के मरी वेलन के कब्र में लाओ तो खबर तो ही तो बुधाइनो मां जो मरे तो वाह वाह थी वने जो कब्र में लहे तो मलाइका इज्जत कनी आए कब्र 5 फुट पर अखडरे के तई रब मलाइकन के चंदो जेस तई जी नजर थी पे कुशादी क्यों ये कम करना रात दी तबला नाच टीवियों डिशूं वीसीआरयूं गारियूं क्लेशन गिचिया में मिस्कीनन के इजाए के गरीब और ढेक ढगी उआ भी जालिम तू का मर्द खबर पवई कुछ कर जो कोते कम जाई तबाही में न विच पाण के उते कादवानी दे तब पराया माल वापस करने नेकियूं कटजी वेंदई थलोटी जन्नत में हलियो वेंदे उहे कम कर यार जो कब्र में पुजे भी इज्जत हशर में पुजे त मलाइक वठी अर्श जे छांव जे तो भी यार ये कम तो के याद ही कोन मुदाहिद ते चलन पराई का खड दिसे कागज ठाराए तपेदार जो गीदो भरे जालिम मता हुआ यतीमन जी हो जाए यतीमन खुदा को रिज हुजूर दुनिया में लदन पिया हजरत बिलाल के चयूं बिलाल जी आमला जलाल जे जल्दी वन मदीने जे घिटन में होको दया तमाम मोहम्मद दुनिया के छड़ण वारो जे जो बादे हिसाब माखों वठे मां मोहम्मद जन जे ला तैयार आया ये गालियों विसरी वयूं थी अल्लाह हजरत बिलाल होको दई आयो नबी से सहाबा के चयो माके मस्जिद नबी दे वठी हलो डाढो बुखार साईं हली न पिया सके हिकड़ो हथ मुबारक हिकड़े सहाबी जे कुल्ले ते रखियो बियो हथ मुबारक बे सहाबी जे कुल्ले ते रखियो साईं आस्ते आस्ते मस्जिद नबी में आया जदी बिलाल होको दिनो मर्द पायूं रोइन पिया त जोर भी मोहम्मद असांगे यतीम दो कयूं अल्लाह अकबर मस्करी समझो दी दीन के और तू बच्चन सा प्यार न पयूं कल अमा छा थियो के रसूलुल्लाह सांगे छडियूं दो बच्चा प्यारा ना जाओ हुजूर प्यारो माल प्यारो ना हो मोहम्मद मुस्तफा प्यारो जान प्यारी नहीं जाओ नबी से प्यारा तो खुदा जो खौफ दे वाले याद है हितों निकते कंपो वे ट्रपा वे नाच वाई टीवी वाई डिच वाई मोबाइल बादर जेडी रात दी निंद हराम कई थी निंद फिटा ते हिन कुरान जे करे फिटा त मां रब लेखो ही हजरत बिलाल होको दई आयो सहाबा मस्जिद नबी में अजी गडु थिया रोइन पिया त नबी असांखे छडियूं थो जो असांजो नबी रूहानी अबो सुभान अल्लाह यतीम थी वेंदासीं ये नबी छॾे
अब गाला न चाचा जा इन के प्यारो कर जा माखे ये केड़ी बीमारी विच में आई काथे जो गालाया दर्दम मां कुरारो मानू अल्लाह जमात मेरी नबी से मिंबर ते वेही चयो मदीने वारो जंहिंजो माडे हिसाब माखों वठे मां मोहम्मद जन जे ला तैयार आया साहबा जी दीद रसूलुल्लाह जे चेहरे में केर वठंदो सही तो कहूं हिसाब मारे तक हिकड़ो साहबी कुंड में उथियो जंहिंजो हज़रत उकाशा नालो आ कुंड में उथी नबी संगे चई साईं मुंहिंजो तव्हां ॾे हिसाब साहबी कावड़ी जी आ ते चवे छा थो हे थींदो केड़ा जेको नबी से को हिसाब तो दे साईं वरमाया तहां परे थियो इनके मुंहिंजे अचो वेझो अचण ॾियो साहबी आयो सोना मुंहिंजो तव्हां ॾे हिसाब फलानी जाइ ते अवां मांखे चब कयो उहो तव्हां खां मां बदलो वठंदुसि साहबा को रड़ियूं निकिरी वयूं सदको वञा हुजूर तुझो उम्मत के दीन समझा हटो पड़े आयो सही हे मुझो हिसाब पर चबुक भी उहो हुजे जेको तव्हां मांगे आयो नबी से सोने हसन हुसैन के चयो ओरे जो उहो चबुक तांजे अम्मा फातिमा वट रखियो बस मां यो लाए मखदर के दी इंशाल्लाह गिरी भी तो भी दई पींदा से खिल दिसेंदो अल्लाह हजरत हसन हुसैन आया अम्मा नानो मोहम्मद जे जेको चबुका वो मांखे दियो साहबी नाने को बदलो दो वटे अम्मा फातिमा को रड़ निकरी वई दान निकरी वई ते छा थो थे सोने अली के सदराई अली जी फातिमा अली मां उम्र में सवाल न कयो दमाई अब गालायो ना सुख में दुख में तो हयाती गुजारी दम अज अर्ज थी गया जे हसन हुसैन जना पवनी उहे भी दी जाए जे बाबे के चाबुक न लगे अल्लाह लफ्ज तबुत हसन हुसैन आया सोनो अली उकाशा जी की चवे जई हुजूर के चाबुक न जी की चवे जई सिद्दीक दौड़ोए उकाशा जी की चवे मां तुझी मुराद पूरी क्या ये चाबुक मुखे कान सिद्दीक अकबर नबी जा आशिक नबी जा परवाना कुल परेशान नबी से मरमा परे थो तवा परे हटो हो वेझो आयो नबी से चाबुक उनजे हथ में दिनो आ साईं चयो मां तैयारी क्या तू चाबुक कह तो सोना ये नानंदुस उन मल मुझे पुठी अथऊं हे चोलो लथलो पैरान तहां लायो त मां तव्हां को बदलो वठां अल्लाह हद थी वई नबी से साहबा के चयो अचो यारो हे मुझो पैरान मथे क्यों तो साहबी मां को बदलो वठ
अल्लाह बैरान मथे क्यों हेरे बुझा चोटी जा लफ्ज थी हजरत काशा जे पयो उन्हीं माल चाबुक के परे गई मोहम्मद मुस्तफा जे बिन खुलन मुबारकन जे विच ते जेका नबूवत जी मोर मुबारक आई उन्हीं के चुमियूं ॾई अखिन मो नार पियो आए के पियो सोना केर तवां को बदलो वठंदो सालन को वठी अंदर में सिकई रब कदी दियूं कने इन नबी संजे मोर मुबारक जी ज़ियारत भी क्या चुमी दई सिक भी पूरी गया नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर मुंजा सोना सारा बच्चा बार माल दो नबी तो जान कुर्बान पर ये अर्ज रब के कनोस तो कदी दियूं कले तेन मोर मुबारक जी ज़ियारत भी क्या चुमी दई सिक भी पूरी क्या अज रब मुझी मुराद पूरी गई ये कदमन मुबारक में गिरी सदको ना हुजूर तो एड़ी हस्ती तभी चवन था जो हिसाब मखों वठे पो तू काडे उतों उते काडो आने दींदे मैं गऊं रिड बकरी पराई चोरी कई ये कुले ते रंभा पई कंदई रंभा खुदा को डिजो इन मिस्कीनन जी निंड फिटाई थी मता जुंडन में न हाथ पइजी वञई चवे तो इन बतश रब्बिक लशदीद आलम सगोरा स्टेज ते वेठा मां त इन्हनि जे जुतीअ जहिड़ो बि न आहियां ॾाढा चओ सुभान अल्लाह जे तो ताकीद रब जी पकड़ तमाम सख्त थी फिरौन के पकड़ई दरिया में गोता खराई पर मूसा नबी ते रहम जी नजर कई सागे दरिया में चौरोड बनाए छड़ी या कंगी ताकत अन्या रब न सुनियो ने निमरूद रब पियो सदाए मंडड़े मशरक मारायो माज फिरौन रब पियो सदाए गोता खराया माज अबू जहल रईस पियो सदाए नंढड़न बारन को मारायो माज कारून के खजाने समेत गरक कयो माज मोहम्मद मुस्तफा उन जे गुलामन जी हर मोड़ में मदद कई मां सुभान अल्लाह अज त तुझो कुरान बुधाए अंदर उठारिया 4 दिन थी हयाती खुदा जे मखलूक के नहीं ला कावड़ में भरियो पियो आए अरे चेरो एड़ो कयो थी खैर वठण वारो तो अजई अल्लाह शिकिल किनी न कर इन नालो रब जो वतो अथी त दे न त चे माफ कर तू नाले उन्हीं जेडे नजर कर जो नालो वतो कुरान में जे कुलू लिन्नास हुस्ना सुनो गालायो मानन सा मन काफर भी तवांजे मिठे गालायण के बुद्धि उते जो ते कलमू पढ़ी मुसलमान इखलाक आहे कोन बाडे भगादा वणो दुख मुझे नबी के मिलिया अरे हिन कुरान जे करे पान फरमाई मां झोली पाए जलींदुस दर दर ते वही मां मोहम्मद कुरान बुधाईंदुस इनको मथे बिया केड़ा दुख साहबा के मारा कुरान जो सबक काफर वठन न पिया जन नबी सिंह चरियो पिया चवन नबी सिंह जादूगर पिया चवन कनु दे नबी सिंह पिया चवन मटकर कुरान में हुजूर चयो रब
हे माते कावड़ियान चवन ता तो के रसूल भी करे न मनींदा से। हाँ ये तो जो रब ताकत वारो आ अजाब करे असा न मनींदा से तो के रसूल करे। पैगंबर छाता चवनी के ही अदा चवन के तू ऐलान कर बोलो या अय्युहन नास। सुभान अल्लाह डरी थी वई भत्ता के माटो न दिनो तो जा खादी तो न मानी भी ता खादी मां मानी भी न पुछी अवल कुरान खैर पर में मानी खणी आया जे अल्लाह जो नालो थी हिकु गिरह विझ असा खफो कियो हिकड़ो गिरह विझी उतो भगवा इन माइट जी लठ पई वजेड़े लठ वारो कर पुज असा जन घर वेठा मां के त एतरो फिक्र दींदो आ हे कुरान अॻियां आ 40 साल वाइज कंदे ध्यान एडी कोशिश कंदो आ अॼु ॾींहं ताईं के धक न आयो आ अध रात भी वजी पुजी कुरान दा ॿुधा माण्हुनि खे ॿुधायो इहो उन्हीअ जो एहसान आ। गलो गुडी आ अॼु 40 साल वाइजन कंदे थी आ या सब मेहरबानी रब जी। हे बिया जवन तो के रसूल करे न मनींदा रब जो ऐलान कर कुल या अय्युहन नास ॾाढा कंदो हल सुभान अल्लाह सिज भी भजदो थो वञे झट कुरान ॿुधाए अंदर उठारिया साईं प्रोग्राम रखियो आ अल्हम्दुलिल्लाह 3 साल अगु आयो अज कुरान पढ़ियो हेडी दिल खुश थी आ। इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ऐलान कर तो पूरी दुनिया जा इंसान आओ माखे रब तवाने रसूल करे मोकिलियो आ हेता चवन न मनींदा से मक्के वारो ता माखे रिसालत नबूवत न ॾिनी आ माखे रब ॾिनी आ। पैगंबर चैलेंज था कन अजाब जी के हा रब जो जिब्रील ही आए तो कुरान जी खणी वन तो मुझे नबी जी मुंह लहे बड़ा कुरान कंदु मन जो हणे तो तोले जी ज़बान न तो हलाए अल्लाह ही आयत कुरान जी खणी वन तो मुझे नबी जो रोइण बंद थे समूरा जो कुरान सचो आ। मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम ए आलम वेठा थी कनु ने कुरान खो बाहर वना कुर्सी तो लाज पर पने जे लागे वाला कुरान पढ़ा तो मन अज हुक्म कुरान जा तू मन उते रब चौंदी अज बाना जेकी घुर त मान जा पैगंबर के चो तो कदो को इनके खत्म क्या इन चैलेंज कया ये थींदा केरन हिक चमाट मुझे गजब जी लगियन ऊंदे कन बाह में वेंदा पर सोना जे शहर में तू रहे मोहम्मद करीम मां अजाब किया क्या मक्के वाला बच्चा प्यादी ओ हिन कुरान जे करे पैगंबर तुझे करे बच्चा घिटन में तू घूमे मां अजाब किया सुभान अल्लाह न थो जाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। दुआ करना है मलानो साहब जटोई साहब सुमरो साहब बीको मवारो मन निंद में महबूब जो दीदार थई सोना तू जहानन जे ला रहमत बणजी आयो है जाते तू रहे अजाब मां किया कया मानन को कुछ त सही मुला भूख मरी वेंदा
पिन जूं मानियूं खटियूं लसियूं असां कोन पढ़ाईंदासीं ॿार वकील कंदासीं ऑफिसर वॾा जज हिकु ई मर्दो जो गीदे में पैसा ॿार एॾा वॾा ऑफिसर क्यों मुल्हनि वटि ऐं हे क़ुरान मथे ते आहे जेको क़ुरान वारनि खे थो रब खाराए दुनिया हैरान वो लखन जा ताम तैयार करे रखन उन्हनि में एडो लुत्फ कोने हे जेका पंजन घरनि में अल्लाह जे नाले ते तालिब मानी वठी आया उन भाॼीअ खे मिलाए खा उन में एडो लुत्फ आहे जो त इन में नालो रब जो आहे न मुला बुख मरी आहे ये कुरान जे करे असांजी मानू अणघुरी खिदमत कंदा आहिनि जाते वञ छो त हे कुरान मोमिननि खे बच्चन खां ॿारनि खां माल खां जान खां प्यारो आहे सहाबा खे बच्चा प्यारा न हो नबी माल प्यारो न हो जो कुरान प्यारो एतो अर्ज़ कयां थो मरी अगे पो वेंदासीं पुटड़न के हाफिज आलम कयूं वञूं जे आलम न त हाफिज त कयूं वञूं जे मरी वञूं पोइ कुरान पढ़े त क़बर रोशन थी हिकिड़ो मरी वियो ॿिए खे ख्वाब में आयो दोस्त खे ॾे ख़बर बचे जे बचण जो आसरो कोन हो ॾाढी रब जी ज़ात बेपरवाह हुआ मला कहिड़ा आया यूं ई ॾकां पियो पर बचड़ो पोयों जेको कुरान जो हाफिज छॾे हो वो रोज 3 12 दौर जा पियो करे ए बे अल्लाह मुझे अबो परतो इन बचड़े जे कुरान पढ़न जे करे रब कब्र में निंड कराई ॾाढा चो सुभान अल्लाह कुछ कर पैगंबर के चो जिब्रील त जाते तू रहे अजाब किया कया एक कावड़े आवे शाम साईं पैगंबर माखे त तू एडो प्यारो आहे जो तू जन घिटिन में घुमंदो आहे उहे माखे घिटियूं भी प्यारियूं तू घुमे मां कसम खणा ला कुसुम बेहाज़ल बल मिठो कुरान पढ़ा वअंत हिल्लुम बेहाज़ल बलद अंदर थरे दो न कुरान सा हां यहूदी जो अंदर नसारे जो अंदर मुशरिक जो अंदर काफर जो अंदर भील जो अंदर ओड जो अंदर हिंदू जो अंदर कुरान सा सड़ंदो आ मोमिन जो अंदर जो ठरंदो आ पढ़ा तो जमात ठरे इंशाअल्लाह हिन जे करे जे हित गडऊं जन्नत में ई गड आमीन चौड़ा जा हथ चा मालारी आ जिना दे खर्च न कर जुआ दे खर्च न कर व्याज दे खर्च न कर जुल्म न कर मानू न मारा ये रब चवई रब जो रसूल चवई ये दुनिया में तू कर उते रब चवंदई अजु जेती घुर्त मां जा नबी संगे अल्लाह ताला चयो पैगंबर तो के रसूल करे न था मनन त बी आयत तो मोकलिया जे में पेरियो तुझी रिसालत हुंदी कद तुझे चईनी यारन जी तारीफ बड़ा कुरान मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशद्दा अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा